फिक्र ले उथन था सवेरा जिक्र ऐं फिक्र ले उथन था सवेरा सुबुह जे सुरने में अल्लाहु वलाहु सुबुह जे सुरने में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु आहे हर चमन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु सिंधुअ जा किनारा हियन शल समारा सिंधुअ जा किनारा हियन शल समारा सारंगु सार लहंदो जिंदा मींह वारा सारंगु सार लहंदो जिंदा मींह वारा बिरह जो पखन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु आहे हर चमन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु लखी खीर थर ऐं कारू झर जे माहुन लखी खीर थर ऐं कारू झर जे माहुन सिर लाड़का थे उठो थर जे माहुन सिर लाड़का थे उठो थर जे माहुन लिखियो वा खतन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु आहे हर चमन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु खालिक खलक में आयूं भागवारा खालिक खलक में आयूं भागवारा आयो मीर मदनी गिरा कुकुर सारा आयो मीर मदनी गिरा कुकुर सारा बोली झंग झर में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु बोली झंग झर में अल्लाहु वलाहु आहे हर चमन में अल्लाहु वलाहु दुखन ऐं सुखन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सख्ती शहादत जी निसोरोई नास सख्ती शहादत जी निसोरोई नाज के रिंद परूड़न राज कज़िए करबला जो मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम मदीने जा जाम मौला मूसी मेड़िए
शौकत अदब कचहरी जो अॼु मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ जे हवाले सां ख़ुसूसी प्रोग्राम खणी मां अव्हां सां गॾु आहियां। अव्हां जो दोस्त आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सजण साईं, मूंखे उमेद आहे त रोज़ जे मामूल मुताबिक़ अव्हां हमदर्द दोस्त ऐं साथी मूंसां गॾु हूंदा। अव्हांखे यादि आहे ऐं बख़ूबी ॼाणो था त अॼु मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ आहे। चंड नज़र अची चुको आहे ऐं इहा तारीख़ सिंध जे हिकु अज़ीम सपूत जी असांखे यादि ॾियारे थी। दुनिया जे अज़ीम शहीद हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे वाक़े करबला खां पोइ सिंध जे हिन अज़ीम सूर में शहीद हज़रत मख़तूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी शहादत बि सिंध वासियुनि जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो अज़ीम सानिहो आहे। सजण साईं, सोचियोसीं त मुहर्रम शरीफ़ अची चुको आहे ऐं उन मुहर्रम शरीफ़ जे हवाले सां यकीनन करबला जे शहीदनि जे सरवाण ऐं सरताज हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़मत बि ज़रूरु बयानु कबी, पर जीअं त अॼु पहिरीं मुहर्रम शरीफ़ आहे ऐं अव्हांखे सिंध जे अज़ीम सपूत शहीद मख़तूम बिलाल जे हवाले सां कुझु मुहबत भरियूं ॻाल्हियूं ॿुधाइबियूं। उहे दोस्त जन पंहिंजे मुहबतुनि कुर्बतुनि ऐं चाहतुनि सां नवाज़ींदे नींहं भरनि नियापनि जी शुरूआत करे ॾिनी आहे। सभिनी सॼणनि खे भलीकार। वफ़ा ताहिरी चवनि था, सलाम या अली मदद, भाउ वालेकुम अस्सलाम, मौला अली मुश्किल कुशा मदद। लिखनि था, इस्लामी साल मुबारक दोस्तो। सोना इस्लामी साल जी बिल्कुलु ख़ैर मुबारक, पर इस्लामी साल असांखे अव्हांखे तमामु हिकु ग़म मंदो हालतुनि में नज़र ईंदो आहे। इन्हीअ जे करे असां मुहर्रमुल हराम जी इब्तिदा जहीं में हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा संदन जान निसार औलाद ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे अज़ीम सूर में शहीद मख़तूम बिलाल जी शहादत आहे। इन्हीअ जे करे असां उन इस्लामी साल जंहिंजी शुरूआत ई ग़म ॾुख दर्द सां थिए थी, इन सबबनि जे करे असीं इस्लामी साल जी ख़ुशी न मल्हाईंदा आहियूं। ख़ुशि थियण जे बावजूदि असीं पंहिंजे उन्हनि अज़ीम सपूतनि जे उन ॾुख भरियलु लम्हनि खे यादि कंदे उहा घड़ी, उहो दर्द, उहो पीड़ा असांखे यादि ईंदो आहे त ख़ुशियूं विसरी वेंदियूं आहिनि। नथू तोगाणी असां सां गॾु आहे ऐं वफ़ा ताहिरी चवनि था, माशा अल्लाह। भेज दस्तगीर दम दस्तगीर ग्रुप जा दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे ॿुधनि पिया। शहबाज़ अली शोरो लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं, ज़बरदस्त प्रोग्राम जी शुरूआत। शौकत ख़ान लिखनि था, साईं अस्सलाम वालेकुम, तमामु बहितरीन प्रोग्राम माशा अल्लाह। अब्दुल मालिक चन्ना ॾोकरी मंझां असां सां
बहितरीन क़ारिउल क़ुरान, हाफ़िज़ क़ुरान ऐं नेक सीरत नेक सूरत असां सां हिन पल गॾु आहिनि। फ़िरोज़ सारियो असां सां गॾु आहे, चवे थो अस्सलामु अलैकुम साईं। भाउ वालेकुम अस्सलाम। वफ़ा ताहिरी चवे थो त बहितरीन कोशिश। आकिब शोरो कासमाबाद हैदराबाद मंझां असां सां गॾु आहे ऐं चवे थो माशा अल्लाह साईं। असांजा मोहसिन साईं हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना चवनि था त मौज़ू बहितरीन आहे, मालूमाती आहे ऐं वक़्ताइतो आहे। यकीनन पंहिंजे सिंध जे सरमोड़नि खे अॼोके उन अज़ीम ॾिहाड़े ते विसारणु न खपे। असांजे जामशोरे जो भलोड़ शाइर उमर तीवणो चवे थो त मखदूम बिलावल सिंध जो उहो शहीद आहे जंहिं वतन जे दिफ़ा लाइ बिलावली तहरीक जो आगाज़ कयो। जी उमर साईं, बिल्कुलु सही ऐं सच पिया चओ। ज़ुल्फ़कार दौलताणी असां सां गॾु आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि करे पियो। अमीर अली तुन्यो असां सां गॾु आहे। जमालदीन भलाई मुहर्रम शरीफ़ जी निस्बत सां लिखनि था, हा यार महरम मोटी आयो, मोटिया तव्हां न इमाम। वफ़ा ताहिरी लिखनि था त मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह बाबति कुझु ॿुधाईंदा। जी भा, बिल्कुलु। मुंहिंजो अॼु प्रोग्राम जो मौज़ू इहो ई आहे ऐं असीं चाहींदासीं त शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जे ज़िंदगी खां अॼु रोशनास थिए। पहिरीं मुहर्रम उन्हनि जी शहादत आहे। दोस्त अमीर अली तुन्यो मस्कत अमान मंझां असां सां गॾु आहे ऐं प्रोग्राम खे ॿुधी रहियो आहे। मोहतरम अमीर अली साहब, अव्हां जी वॾी महिरबानी जो असां सां अव्हां अरब इमारात जे शहर अमान मस्कत खां गॾु आहियो। शौकत अली शोरो असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधे पियो। मीर मुर्तज़ा शाहणी चवनि था त माशा अल्लाह साईं, तमामु बहितरीन प्रोग्राम, ज़बरदस्त। मीर मुर्तज़ा, अव्हां जी महिरबानी। मोहम्मद बख़्श असां सां गॾु आहिनि। साईं अस्सलाम सभिनी प्यारनि खे। भाउ वालेकुम अस्सलाम। अली हैदर बुरफ़त चवनि था माशा अल्लाह। मोहम्मद बख़्श चवनि था दुआ में यादि ख़ुसूसी। सजण साईं, असां अव्हांखे पहिरीं ॿुधाए चुका आहियूं त ही मुहर्रमुल हराम जी इब्तिदा आहे, शुरूआत आहे ऐं हिन पहिरीं मुहर्रम ते सिंध जे तमामु अज़ीम सपूत हज़रत शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी शहादत आहे। शहादत ही हिकु अज़ीम फ़लसफ़ो आहे। छो न मुहर्रम शरीफ़ जी शुरूआत आहे ऐं अव्हांखे उन शहादत छा आहे उन हवाले सां बि कुझु ज़रूरी मालूमात ऐं ॼाण ॾिजे त जीअं अव्हांजे मुंहिंजे इल्म में वाधारो थिए त शहादत छाखे चइजे थो ऐं शहीद आहे छा। शहीद हज़रत मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जे उन शहादत वारे संदन ज़ाती ज़िंदगी जे अहवाल खां पहिरीं अचो त उन शहादत जे अज़ीम फ़लसफ़े खे पाण सम्झण जी कोशिशि कयूं। सजण साईं, शहादत जे फ़लसफ़े ऐं राज़ खे सम्झण लाइ तमामु घणियुनि सलाहियतुनि जी ज़रूरत आहे। छो त इहो इसरार अहिड़ो आहे जंहिंजी शुरूआत उतां खां आहे जिते अकुल जी इंतिहा थिए थी। क़ुरान पाक जी सूरह आल इमरान जी आयत 168 खां 172 ताईं अल्लाह ताला
जो फ़रमान आहे, जंहिंजो तर्जुमो अव्हां दोस्तनि जे साम्हूं अर्ज़ु रखिजे थो। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो, ऐं जेकी अल्लाह जी वाट में शहीद थिया आहिनि उन्हनि खे मुअल न सम्झंदा, बल्कि हक़ीक़त में उहे ज़िंदह आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे रब वटि रिस्क मिली रहियो आहे। जेकी नेमतूं अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां अता कयूं आहिनि उन ते ॾाढो ख़ुशि आहिनि, ऐं जेकी पुठिते रहिजी विया आहिनि ऐं शहीद थी उन्हनि सां न गॾिया या न मिलिया आहिनि, तन लाइ बिशारत मोकिलींदड़ आहिनि त उन्हनि ते को बि ख़ौफ़ न हूंदो ऐं न ई उहे ग़मगीन थींदा, ऐं अल्लाह ताला जे नेमत ऐं फज़ल ते ख़ुशियूं करे रहिया आहिनि। ऐं बेशक उन्हनि खे मालूम थी चुको आहे त अल्लाह मोमिननि जे अजुर खे कॾहिं बि ज़ाया करण वारो नाहे। जन ज़ख़्म ऐं तकलीफ़ुनि सहण खां पोइ बि अल्लाह ऐं रसूल जे सॾ ते हुकुम ते लबैक चयो, ऐं जन नेकी कई ऐं तक़वा अख़्तियार कयऊं, यानी नाफ़रमानी खां बचा, तन लाइ संदन रब वटि वॾो अजुर आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा सुबेली साथियो, मथीं आयतुनि में शहीद जी अज़मत, हिम्मत ऐं मक़ाम बयानु करे हुकुम ॾिनो वियो त शहीद खे आम इंसान वांगुरु मुअल न सम्झो, छो त उहे ज़िंदह बि आहिनि त रिज़्क़ बि खाइनि था। साॻीअ रीत सूरत अल-बक़रह जी आयत 154 में अल्लाह ताला जो इरशाद गिरामी आहे, जंहिंजो तर्जुमो आहे त ऐं जेकी अल्लाह जी राह में कुसनि, क़तुलु थियनि या मारिजी वञनि, उन्हनि खे मुअल न चयो, उहे ज़िंदह आहिनि, पर उन्हनि जी ज़िंदगीअ जी कैफ़ियत जो अव्हां खे शऊर नाहे। शहादत इंसान ज़ात जे मर्तबे ऐं मक़ाम में बुलंद दर्जो हासिल करण जी सआदत आहे, ऐं उनखे हासिल करणु मुस्लमान लाइ आइन इबादत आहे। शहीद जूं केतिरियूं ई मानाऊं आहिनि। शहीद, शहिद या शहद, शहुद जो गॾियल लफ़्ज़ आहे। उन बाबति तफ़सीली ॼाण अव्हां जे आॾो अर्ज़ु रखिजे थी। उमेद त शहीद जे लफ़्ज़ खे अॼु अव्हां मुंहिंजे हिन मुख़्तसर मालूमात मंझां ज़रूरु ॼाणे वठंदव। क़ुरान पाक में हिकु ॿी आयत में अल्लाह ताला जो इरशाद आहे त फ़मन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु, पोइ तव्हां मां जंहिं ख़ुशनसीब खे ही महीनो मिले त उन में ज़रूरु रोज़ा रखे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त शहीद छा थो हासिल करे। उन बाबति हिकु हदीस शरीफ़ मिशकात में बयानु थियल आहे, जेका अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं था। सजण साईं, हदीस पाक अव्हां ताईं पहुचाइण खां पहिरीं मां उन्हनि दोस्तनि जो हिकु भेरो वरी शुक्रियो अदा कयां, जेके पंहिंजे मुहबत भरियनि, नीह भरियनि नियापनि सां ऐं प्यार भरियनि पैगामनि सां मूंखे यादि कनि था ऐं गॾु हुजण जो अहसासु ॾियारीनि था। सलाहुद्दीन परदेसी असां सां गॾु आहिनि, प्रोग्राम खे लाइक कनि था। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जा साहबज़ादा, बहितरीन सनाख़्वा ऐं शाइर मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठो महेसर असां सां गॾु आहिनि। लिखनि था, तमामु बहितरीन सजण जस लहणो मोहतरम नाले मिठा साईं, अव्हां जा वॾा बड़।
भेज दस्तगीर दम दस्तगीर सजण अवीं हिन नाले सां ID ठाहींदड़ केरु आहियो, पंहिंजे नाले जी महिरबानी कंदव त मूंखे सम्झ में ईंदो त कहिड़ो दोस्त मूंसां हिन पल गॾु आहे। अवां लिखो था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। भाउ वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शमसदीन सोलंगी चवनि था सुभान अल्लाह। वफ़ा ताहिरी चवनि था मुफ़ीद मालूमात साईं। बाजारी हलीम चवनि था माशा अल्लाह तमामु बहितरीन। जोखियो नईम चवनि था बेशक सुभान अल्लाह। असांजा मोहसिन उस्ताद साईं हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना लिखनि था तदियूं हिन सिकायल जा साथी कसीदो शरीफ़ हाजी ग़ुलाम नबी ऐं जानन फ़क़ीर जे आवाज़ में ॿुधाईंदा। साईं इंशाअल्लाह इरादो अथऊं त ही ॾह ॾिहाड़ा अव्हांखे लीमो जानण ऐं सिंध जा सभई सुरीला सना ख़्वान ॿुधायूं। अॼु जो ख़ासि मौज़ू आहे शहादत छा आहे ऐं शहीद मख़तूम बिलाल जे हवाले सां। इन जे करे अॼु अव्हां दोस्तनि ताईं थी सघे थो त अव्हां जो घुर्बल ऐं फरमाइशी मवाद न पहुची सघे। जमालदीन भलाई जिद्दे मां लिखनि था बेशक शहीद ज़िंदा आहिनि। सलाम मुज़म्मिल सोलंगी जो क़बूल पवे। भाउ वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। भेज दस्तगीर वारो दोस्त लिखे थो जो दस्तगीर का नहीं वो हमारा नहीं। सजण सुहिणा जेकॾहिं इहे लफ़्ज़ अव्हां सिंधीअ में लिखंदव त अंदरि वधीक ठरंदो। पंहिंजी मादिरी ॿोली आहे, जीजल जी ॿोली आहे, धरतीअ जी ॿोली आहे। अली अकबर मुगेरी दोस्त असां सां रोज़ जे मामूल मुताबिक़ गॾु आहिनि ऐं गॾु हुजण जो अहसासु ॾियारीनि पिया। लतीफ़ साईंअ जे बैतनि जी तमामु ख़ूबसूरत बहितरीन चूंड असां ताईं पहुचाईंदा रहंदा आहिनि। असांजा मोहतरम दोस्त सिंधी अदबी संगत जाम शोरे जा तमामु नाले वारा ॾाहा प्रोफेसर मोहम्मद सिद्दीक़ जोयो असां सां गॾु आहिनि। वाह साईं वाह, सजण अव्हां जी वॾी महिरबानी। वफ़ा ताहिरी बिल्कुलु कसीदो शरीफ़ अव्हांखे ॿुधाईंदासीं। एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो लिखनि था त जनाब आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब सिंध जे अज़ीम शहीद बुज़ुर्ग सूफ़ी मख़तूम बिलावल जे उनवान सां तव्हांजे शानदार प्रोग्राम जी पेशकश जी आजियां कयूं था। सजण साईं इरादो अथऊं त शहीद मख़तूम बिलावल जी उन शख़्सियत बाबति अॼु अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। शहबाज शोरो लिखनि था त साईं अहमद अली शेख मुराद अली मल्लाह अनिल मल्लाह चवनि था तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। सलाम पेश था करियूं शहबाज ऐं सभई दोस्त तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। असांजो तमामु नाले वारो ॾाहो मुफ़क्किर आलिम अदीब तमामु तहक़ीक़ तख़लीक़ जे हवाले सां उनखे मुसविर चइजे या साईं खे कहिड़ा लक़ब ॾियां। मोहतरम फैज़ मोहम्मद फैज़ पिताफ़ी लिखनि था त वाह साईं वाह, ॾाढी ख़ुशी थी रही आहे। साईं फैज़ मोहम्मद अव्हांजा वॾा वड़। ग़ुलाम नबी मेमण ताहिरी प्रोग्राम खे पसंदि कनि था। जोखियो नईम सॼी संगत खे सलाम चवे थो। बाजारी अब्दुल हलीम अस्सलाम वालेकुम लिखनि था। भाउ वालेकुम अस्सलाम। साईं फज़ल सुमरो असांजा तमामु नाले वारा तइलीमदान तइलीमी माहिर उस्ताद इल्म व अदब जा ॾाहा ऐं रोज़ जे मामूल मुताबिक़ असांजी हिन कचहरीअ में रहनुमाई करण वारा सॼी संगत खे सलाम चवनि था। साईं वालेकुम अस्सलाम। मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो लिखनि था मूं जंग वतन ले जोटिया मखदूम बिलावल मोटिया। वाह साईं ग़ुलाम नबी साहब अव्हां जूं तमामु बहितरीन सिटरूं।
मोहतरम अब्दुलरशीद जमाली सऊदी अरब वारा दोस्त चवनि था साईं असांजो सिक भरियो सलाम क़बूल कजो। भाउ वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। दस्तूर मुताबिक़ अॼु बि अव्हां इन कचहरी में असां सां गॾु आहियो। अव्हां जूं महिरबानियूं वॾा वॾा। उमर तीवणो हक़ मौजूद सॼी संगत खे चवे थो भाउ सदा मौजूद। लतीफ़ी शकील सूमरो लिखनि था तमामु बहितरीन उनवान सां इन हवाले सां मुर्शिद लतीफ़ जो साईं अव्हां बैत मोकिलियो आहे, पर ख़बर नाहे अलाए छो असांखां अव्हां जो मुकमल मैसेज जेको आहे उहो जीअं खुलंदा। जरथर तिख तंवार वण टिणवाई हेकड़ी सभेई शइ थिया सूरी सज़ावार हमह मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़ी। ऐं लतीफ़ साईं जो बैत मोहतरम लतीफ़ी शकील सूमरो अव्हां जे तरफ़ खां रहनुमाई थी, वॾियूं महिरबानियूं। सजन साईं अचो त सभ खां पहिरीं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे ऐं अॼु अव्हांखे शहादत जे फ़लसफ़े खां पोइ हज़रत शहीद मख़दूम बिलाल जी अज़ीम शख़्सियत बाबति बि ज़रूरु ॿुधाईंदासीं। हाजी ग़ुलाम नबी महेसर सिंध जो तमामु नाले वारो सनाख़्वां उन ई संदसि साथी जे आवाज़ में अचो त ही क़सीदो ॿुधूं। मूंखे उमेदु आहे त रोज़ वांगुरु अॼु अव्हां मूंसां गॾु हूंदा।
बचड़न जो भयो आप वही तदबार दिल तक जीतो तदियाओं से न जो तक जीतो जी सजण साईं, अव्हां ॿुधो पिया हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह ऐं लीमे फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जे आवाज़ में वयो आब वही मुंहिंजे अखड़ियुनि जो, ॿुधी हाल हुसैन जे बचड़नि जो। मुंहिंजा दोस्त सजण साथी, अव्हां सां गॾु आहियो ऐं गॾु हुजण जो अहसासु ॾियाराईंदे पंहिंजो प्यार भरियो पैगाम ऐं नींहं भरिया नियापा मूं ताईं पहुचायो पिया। असांजो दोस्त अली अकबर मुगेरी साहब लिखे थो त चंड मुहर्रम जो लॻो, अखि बि आली थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो, दिलि त ख़ाली थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो, जीअं सिजु लहंदो वियो निर्वार साम्हूं चंड थियो, अजब चाली थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो। कैफ़ कहिड़ो मां वठां, साम्हूं सबब थी ज़िंदगी, ख़ुदि सवाली थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो। हाण ॾे तूं ए ज़माना ख़बर चाहे चुमी लब ते, हाण ॾे तूं ए ज़माना ॾे ख़बर छाहे चुमी लब ते ताले थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो। दर्द अॻिते आ अञा बेदर्द जी, जबर जो धार वाली थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो। नाव मक्त में लिखां कीअं हसन आ करबला, नाव मक्त में लिखां कीअं हसन आ करबला, मस बिलाली थी पई जीअं चंड मुहर्रम जो लॻो। हसन पहियार जूं सिटरूं असांजे मोहतरम दोस्त साईं अली अकबर जन असां अव्हां जे साम्हूं रखियूं ऐं अव्हां जो ही पैगाम साईं अली अकबर सॼी संगत ताईं पहुचायोसीं। सजना साईं मुमताज़ आंदल सूमरो असां सां गॾु आहे, लिखनि था कराची जे सामूंडी कंधीअ ते प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां। मुमताज़ साईं अव्हां जी वॾी महिरबानी। लिखनि था असां बि बिलावली तहरीक जा सिपाही आहियूं। असांजो दोस्त लतीफ़ी शकील सूमरो मुर्शिद लतीफ़ जो केॾारो वंड वंडे रहिया आहिनि उन जो। लिखनि था ॾाढी रत रत्यास ॾंद त ॾाढूं गुल जीअं
चोॾीह माह चंड जीअं पिड़ में पागड़ियास, मेड़े में मुहम्मद जे मर मर की मास, तंहिं सूर्य खे शाबास जो मथे पिड़ पुरज़ा थिए। असांजो दोस्त मीर रखियल बुरड़ो असां सां गॾु आहे ऐं सॼी संगत खे सलाम चवे थो। भा जमालुद्दीन भलाई सऊदी अरब जिद्दे मां लिखनि था त तालीम फ़क़ीर ऐं महेसर जहिड़ा माण्हू किथां आणजनि, उहे ख़ाल ॾुखिया भरबा ज़बरदस्त कसीदो दिलि मां अज़ ख़ुदि नेण भरिजी आया, बसि जेतिरो लिखिजे घटि आहे। जी जमालुद्दीन, अव्हां जूं सिटरूं पढ़ी मुंहिंजी बि दिलि भरिजी आई आहे। जोखियो नईम लिखे थो, साईं आजिज़ साहब हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ते प्रोग्राम करियो। सजण साईं, बिल्कुलु सैयदना फ़ारूक आज़म, अज़ीम हस्ती, अज़ीम शख़्सियत, हुज़ूर जा उहे सहाबी जन लख हा मुरबा ज़मीन जे मेलनि ताईं हुक्मरानी कई ऐं कॾहिं संदन हुक्मरानीअ में को जानवर बि बुख या उञ ते न रहियो। उन अज़ीम शख़्सियत जो किरदारु अणमट आहे ऐं उन किरदार खे अॼु दुनिया जॾहिं अपनाए पई त उहे असां खां वधीक शाहूकार ऐं मुहज़ब तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असांजो दोस्त एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो चवे थो, मानवारा आजिज़ साहब, जेकॾहिं तव्हांजी लाइब्रेरी में शफ़ी फ़क़ीर जे आवाज़ में रिकॉर्ड कलाम मौजूदु हुजे त बराए करम ॿुधाईंदा। एशो ख़वा मख़तूम बिलाल खे चइजां, टलटी जा धणी का वाहर कर। सजण साईं, तमामु बहितरीन, पर मुंहिंजी प्ले लिस्ट में उहो कलाम मौजूदु न आहे, इन जे लाइ मां उहा खां माफ़ी जो तलबगार आहियां। ज़ुल्फ़कार अली भलाई लिखनि था, अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार भलाई, हामिद भलाई, सऊदी अरब जिद्दा खां। साईं माशाअल्लाह, ज़बरदस्त प्रोग्राम। ज़ुल्फ़कार साईं, हामिद साईं, अव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब। हज़रत शहीद मख़तूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी शहादत जो अॼु ही ख़ासि प्रोग्राम अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। साईं शफ़ी मोहम्मद सारियो, मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो मोहसिन, ॾोकरी शहर खां गॾु आहे, लिखनि था, अदा सदा ख़ुशि हूंदे बहितरीन प्रोग्राम करण ते वाधायूं। साईं शफ़ी मोहम्मद, अव्हां जूं दुआऊं आहिनि, उन्हनि दुआउनि जो असरु आहे जो अॼु हिकु नालाइक लाइक़ बणिजी कुर्ब भरियूं कचहरियूं करण जे क़ाबिल थियो आहे। जाम सिंधी असां सां गॾु आहिनि। शहबाज़ शोरो चवे थो, साईं मुंहिंजो प्यारो दोस्त बबलू शोरो अव्हां खे प्रोग्राम जी मुबारक पियो ॾिए। बबलू, अव्हां जी महिरबानी। जाम सिंधी चवनि था, वाह साईं, मौला आबाद करे तव्हांखे, आमीन सुम्मा आमीन। सजणो, मां आजिज़ रहमतुल्लाह अलाशहरी अव्हां सां सलात जी मरकज़ी आफ़ीस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मंझां मुख़ातिब आहियां। रोज़ जे मामूल मुताबिक़ अॼोकी लोक अदब कचहरी जो असांजो मौज़ू मुहर्रम महीने जे हवाले सां ख़ासि तौर ते हज़रत शहीद मख़तूम बिलाल जी ज़िंदगीअ खे सम्झणु ऐं परखणु अॼोकी लोक अदब कचहरी जो मौज़ू आहे। सवेर मूं अव्हां जे आॾो आयत सगोरी पढ़ी, फमन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु, पोइ तव्हां मां जंहिं ख़ुशनसीब खे ही महीनो मिले त उन में ज़रूरु रोज़ा रखे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त शहीद छा थो हासिल करे। उन बाबति हिकु हदीस शरीफ़ मिशकात शरीफ़ में बयानु थियल आहे, अव्हां जे समाअतुनि जे नज़र रखूं था।
हिकु शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं मां अल्लाह ताला जी राह में क़तल थी वञा त छा मुंहिंजा गुनाह मिटिजी वेंदा? त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हाओ, तुंहिंजा गुनाह बख़्श कया वेंदा। मालूम थियो त जंहिं शहादत जो जाम पीतो उन गुनाहनि खां पाकी हासिल कई ऐं अल्लाह पाक जो रज़ामंदो हासिल कयई। जॾहिं त ॿी माना में शहादत हासिल करणु अल्लाह ताला जी ज़ात जो जलवो पसी दीदार करणु बि आहे। त अर्ज़ु इहो आहे त शहीद खे शहादत वक़्तु अल्लाह ताला जे हुस्न जमाल जो नज़ारो हूंदो आहे, जंहिंजे साम्हूं समूरा हिजाब हटी वेंदा आहिनि ऐं ख़ुदा जो ज़ाहिरी दीदार कंदो आहे। इहो ई सबबु आहे जो हिकु ॿी हदीस शरीफ़ मुंहिंजे आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हर जन्नती जन्नत जा मज़ा पसी ख़ुशि हूंदो, पर शहीद तमन्ना कंदो त मूंखे दुनिया में वरी मोकिलियो वञे ऐं जिहाद में ख़ुदा जी राह में क़तल कयो वञा, छो त जेको कुसण वक़्तु ख़ुदा जे दीदार में मज़ो आहे उहो जन्नत में आहे ई कोन। सुभान अल्लाह। मुर्शिद आदि रब लतीफ़ साईं इन हदीस जे मद्देनज़र पंहिंजो पैगाम ॾियनि था त मुंहिंजे मथे जे हुजे सिरनि 100,000, मुंहिंजे मथे जे हुजे सिरनि 100,000, त तुंहिंजी असाण तंवार हर हर वढियां हेकड़ो। ऐं ईअं बि फरमाइनि था त हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरां, हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरां, हुजनि सिर घणा त वारे वारे वढियां। शहीद जी हिकु माना हासिल करणु, ॿियो ॾिसणु, टियों हाज़ुर थियण बि आहे। हाणे वरी हिकु सुवाल पैदा थींदो त शहीद काथे हाज़ुर थिए थो? उन जी वज़ाहत हिकु हदीस पाक जे नज़र में अव्हां जे आॾो अर्ज़ु रखां थो। उहा हीअ आहे त शहीद जो रूह परवाज़ करण वक़्तु रहमत जे फ़रिश्तनि जो हुजूम हाज़िर थिए थो ऐं उन जो रूह सिधी रीत अल्लाह ताला जी बारगाह में हाज़िर थिए थो। उन खां सवाइ शहीद जी माना गवाही ॾियण बि आहे, छो त मुस्लमान शहीद थियण वक़्तु अल्लाह ताला जी वहदानियत जी शाहिदी ॾींदे संदसि नाले ते सिर क़ुर्बान कंदो आहे। उन करे क़यामत जे ॾींहं खे बि यौम मशहूद सॾियो थो वञे। शहीद जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि ऐं उन्हनि मंझां 2 क़िस्म अव्हां जे आॾो अर्ज़ु रखजनि था त जीअं असीं पहिरीं उन शहीद जे फ़लसफ़े खे सम्झूं, पोइ उन अज़ीम शहीद हज़रत मख़तूम बिलाल जी ज़िंदगी खां रोशनास थियूं। मुंहिंजा सॼणो शहीदनि जा 2 क़िस्म आहिनि। हिकु आहे शहीद फ़िक़ही ऐं ॿियो आहे शहीद हुक्मी। फ़िक़ही शहीद उहो आहे जेको मुस्लमान आक़िल बालिग़ हुजे ऐं कंहिं ज़ालिम जे ज़ुल्म सां क़त्ल कयो वञे ऐं हुन जो को बि क़सूर न हुजे, या उहो मज़लूम ज़ख़्मी थियण बैदि कंहिं बग़ैर दुनियावी आराम सुख ऐं सुकून हासिल करण जे शहीद थी वञे। यानी को बि दुनियावी फ़ाइदो हासिल न करे सघे त उनखे न गुस्ल ॾिनो वेंदो, न कफ़न, मगर उन्हीअ ई रत सां रंगीन कपिड़नि में जनाज़े नमाज़ पढ़ी दफ़न कयो वेंदो। हुक्मी शहीद उहो आहे जंहिंखे कंहिं ज़ुल्म या ॾाढ जे करे क़त्ल न कयो वियो, पर क़यामत में शहीदनि जी लिस्ट में ॻणप में ॻणे उथारियो वेंदो।
हदीस शरीफ़ में आहे त अल्लाह जी राह में शहीद थींदड़ खां सवाइ ॿियूं बि घणनि क़िस्मनि जूं शहादतूं आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको अल्लाह जी राह में क़त्ल थिए उहो बि शहीद आहे, पर जेको माता या पेट जी बीमारीअ में मरे त उहो बि शहीद आहे, या जेको पाणीअ में बुॾी मरे, नमूनिया जी बीमारीअ में मरे, बाहि में सड़ी मोह, कंहिं भित इमारत जे हेठां दॿिजी फ़ौत थियो, हामिला औरत डिलीवरी यानी वियम जे दौरान गुज़ारे वञे, या को मुसाफ़िर सफ़र दौरान फ़ौत थियो, टीबीअ जी बीमारीअ में को बीमार फ़ौत थियो, कंहिं सवारीअ तां किरी फ़ौत थियो, मिर्गीअ जे मर्ज़ में गुज़ारे वियो, पंहिंजे हक़ जी हिफ़ाज़त में घर में वेठो आहे, ओचितो ज़ालिमनि रहज़ननि चोरनि धाड़ेलनि हमिलो कयो ऐं उन्हीअ में हू ज़ख़्मी थी मरी वियो, या गोलीअ जो शिकार थी मरी वियो, या कंहिं मोज़ी जानवर जे पिछूं हुजे, नांग हुजे, उन जानवर जे डंग सबब या हमले आवर जानवर जे हथां फ़ौत थियो, उहे सभु शहीदनि में शुमार कया वेंदा। सजण साईं, शहीद जो रुतबो छा आहे, मक़ाम छा आहे, इहो मौज़ू बि अव्हां जे आॾो रखूं था, पर इन खां पहिरीं अव्हां सजणनि नीह भरिया नियापा ऐं सिक भरिया सलाम असां लाइ मोकिलिया आहिनि ऐं असां सां गॾु हुजण जो अहसासु ॾियारियो आहे। असांजो दोस्त, उनखे मां पंहिंजो भाइटियो चवां, हलीम बाजारी लिखनि था, हो त कजान हिसाब आऊं त ॾोही आहियां, मेरे संदे मन में नाहे को बि सवाब, जानिब कहिड़ो जवाब ॾींदुसि हर हिक ॾोह जो। भेज दस्तगीर दम दस्तगीर जी ID तां दोस्त शान फ़ारूक आज़म में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां हिकु हदीस लिखी ॿुधाए रहियो आहे त अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय बदी वलो कान उमर, यानी मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां ऐं मूंखां बैदि को बि नबी न ईंदो, पर जेकॾहिं थिए हा त उहो उमर फ़ारूक थिए हा। सुभान अल्लाह। मीर रखियल बुलड़ो सुभान अल्लाह चवनि था। ज़ुल्फ़कार अली नोहाणी मुहर्रम मोटी आयो, आया कोन इमाम, जीअदा बिल्कुलु सही ऐं सच पिया चओ। असांजो दोस्त अली गुल सारियो ॻोठ बिंडीअ खां असांखे ॿुधी रहियो आहे ऐं असांजी हिन लोक अदब कचहरी में अॼु शहादत जो फ़लसफ़ो ऐं ख़ासि करे हज़रत शहीद मख़तूम बिलाल रहमतुल्लाह अलैहि जे यादगार हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहे। अली गुल अव्हां जा थोरा वॾा वड़ महिरबानी। साईं, असांजा तइलीमी माहिर उस्ताद साईं अफ़ज़ल सोमरो चवनि था, इंतहाई ख़ूबसूरत मालूमात। अफ़ज़ल साईं, अव्हां जा वड़। अब्दुल क़दीर सारियो असांखे ॿुधी रहियो आहे ऐं चवे थो, तमामु बहितरीन कोशिश। मोहम्मद मदनी सारियो ॻोठ लीमाणी सारिया, मुंहिंजो तइलीमी दरसगाह वारो ॻोठ उनखां ॿुधी रहियो आहे, लिखे थो, अदा अहिड़नि सुठनि प्रोग्रामनि करण ते असीं सिंध वासी अव्हां जा तमामु थोराइता आहियूं। मोहम्मद मदनी, अव्हां खे प्रोग्राम में भली कार, अव्हां जी महिरबानी।
सजण साईं मुहर्रम उल हराम आहे ऐं पहिरीं मुहर्रम हज़रत शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह सिंध जो असांजे सरज़मीन सिंध जो तमामु अज़ीम सपूत ऐं तहरीक बिलाली जो सरवाण जंहिं उन वक़्तु ॿाहिरियनि धारियनि जी यलगार जो सख़्तीअ सां मुक़ाबिलो कयो ऐं पंहिंजी धरतीअ लाइ जिहाद कयो ऐं हिकु कूड़े इल्ज़ाम हेठि संदसि खे घाणे में पीढ़ियो वियो। हज़रत शहीद मखदूम बिलाल जे उन समूरे दास्तान खे ॿुधण जे लाइ कुझु पल इंतज़ारु हींअर मां अव्हांखे मुहर्रम शरीफ़ जी निस्बत सां असांजे सिंध जे तमामु नाले वारे सनाख़्वा मोहतरम करीम बख़्श मलिक जे आवाज़ में सुहिणो क़सीदो ॿुधायां थो। हबीबना सल्ले अला मुहम्मदिन जंहिं वक्त कही करबल में हुसैन आयो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो जंहिं वक्त कही करबल में हुसैन आयो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो नाने नबी जे दीन जे ख़ातिर लड़ियो हुसैन लड़ियो हुसैन नाने नबी जे दीन जे ख़ातिर लड़ियो हुसैन शाह शहादत माणे दीन बचायो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो शाह शहादत माणे दीन बचायो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो जंहिं वक्त कही करबल में हुसैन आयो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो अली अकबर भी कुर्बान कयईं अली असगर भी अली अकबर भी कुर्बान कयईं अली असगर भी दीन जो हर हद शुगल हुसैन मचायो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो दीन जो हर हद शुगल हुसैन मचायो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो तीरन तोड़े तलवारुन जी बारिश हुई तीरन तोड़े तलवारुन जी बारिश हुई पोइ बि नमाज़ सां पेच हुसैन न पायो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो पोइ बि नमाज़ सां पेच हुसैन न पायो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो जंहिं वक्त कही करबल में हुसैन आयो हिक शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो जन्नत जे नौजवानन जो सरदार हुसैन सरदार हुसैन जन्नत जे नौजवानन जो सरदार हुसैन जिंदा आहे इमाम साईं गायो हिक शेर बबर नर
बणिजी मैदान मल्हायो आ। ज़िंदा आहे इमाम असां अॻायो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। जंहिं वक़्त कही करबल में हुसैन आयो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। सुभान अल्लाह, सुभान मरी अल्लाह। वयो मुर्दार शिमिर यजीद पलीद, यजीद पलीद। मरी वयो मुर्दार शिमिर यजीद पलीद। हयात हुसैन आहे क़ुरान ॿुधायो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। जंहिं वक़्त कही करबल में हुसैन आयो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। मौला करे शलम शर्ते में शहीदन सां, शहीदन सां। मौला करे शलम शर्ते में शहीदन सां। इहा सदा कर सादिक शेर ही ठाहियो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। इहा सदा कर सादिक शेर ही ठाहियो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। जंहिं वक़्त कही करबल में हुसैन आयो आ। हिकु शेर बबर नर बणिजी मैदान मल्हायो आ। अवल चुमे गल ॻाल्हि ॿुधाई नाने का। करबल में परवाह कुसण जी कान्हे का। अवल चुमे गल ॻाल्हि ॿुधाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहतरम सना ख़्वां करीम बख्श मलिक जो आवाज़ ऐं असांजे सुरीले लोक शाइर सुगड़ उस्ताद सादिक अली मलिक जो लिखियल इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान में क़सीदो अव्हां ताईं, अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायोसीं। जी सजण, ज़िक्र हली रहियो आहे शहादत जो, छो त पहिरीं मुहर्रम मुख़्तलिफ़ ॾुख सूर दर्द ग़म पीड़ा वखणी असांजे हिन आलम इस्लाम में अचे थो। हिकु तरफ़ हज़रत इमाम आली मक़ाम शुहदाए करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे जान निसारनि जी शहादत आहे। ॿिए तरफ़ हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे। त वरी सरज़मीन सिंध जे अज़ीम सपूत हज़रत शहीद मख़तूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी शहादत जो अज़ीम फ़लसफ़ो असांजे नज़रुनि जे साम्हूं अचे थो। उन अज़ीम शहादत जे फ़लसफ़े जो ही ख़ुसूसी प्रोग्राम अव्हां ॿुधी रहिया आहियो। सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। हिकु भेरो ॾेह थोरे परॾेह जे अव्हां समूरनि सजणनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार। असांखे ज़ीशान शोरो ॿुधी रहियो आहे। कासमाबाद हैदराबाद जे ॻोठ करण ख़ान शोरो में ग़ुलाम अकबर शाहाणी चवनि था सुभान अल्लाह। सिराज अहमद लाशारी ताहिरी मुंहिंजा मामा साईं, मुंहिंजा उस्ताद, दीनी उस्ताद, इल्मी अदबी रहनुमा मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई इज़त अफ़ज़ाई कनि पिया ऐं असांखे कराची जे काठोड़ वारे इलाइक़े में ॿुधी रहिया आहिनि।
मोहतरम जोख्यो नईम लिखे थो त हसन मीर हुसैन जो जन नहीं अड़े जार, हसन मीर हुसैन जो जन नहीं अड़े जार, ख़ालिक रब जबार कीन मरहींदो तन खे। वाह वाह मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं तुंहिंजो पैगाम। जमालदीन भलाई जिद्दे शरीफ़ मां चवनि था त माशाअल्लाह सुठो क़सीदो करीम बख्श मलिक जे आवाज़ में मोहतरम सादिक मलिक जी शाइरी। जोख्यो नईम चवनि था सुभान अल्लाह, ज़बरदस्त आवाज़, प्यारी मनकबत प्यारे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान में। ज़ुल्फ़कार अली नुहाणी रबर लतीफ़ साईं जो वंड वंडिन था, लिखनि था त बहादुर गॾिया बहादुरें खड़ग खिलवल कन, विझनि धड़ धड़नि ते हाकारियो हणनि, किरन कंध नचनि रिण गजियो राड़ो थियो। ज़ुल्फ़कार साईं वॾी महिरबानी। असांजो दोस्त अब्दुल क़दीर सारियो सऊदी अरब जिद्दे मां असां सां गॾु आहे। चवे थो साईं हाजी ग़ुलाम नबी महेसर जी का नात। अब्दुल क़ादिर साईं, असां हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जो क़सीदो हिन प्रोग्राम में शामिल करे चुका आहियूं ऐं हिन प्रोग्राम जे इख़्तिताम खां बाद तव्हां वरी ई सॼो प्रोग्राम फेसबुक आजिज़ रहमतुल्लाह अला शहरी जी ID ते मौजूदु आहे। हिकु भेरो ॿुधी हाजी ग़ुलाम नबी महेसर जो उहे यादूं मोहबत भरिया ॿोल ॿुधी सघो था ऐं इंशाअल्लाह ईअं ई रोज़ जे मामूल मुताबिक़ अव्हांखे हाजी ग़ुलाम नबी महेसर समेत सिंध जा तमामु सुरीला सना ख़्वान ही मुहर्रम शरीफ़ जा 10 ई ॾींहं ज़रूरु ॿुधाईंदा रहंदासीं, इन शर्त सां त अव्हां असां सां गॾु हूंदा। अव्हां जा नींहं भरिया नियापा सिक भरिया सलाम असां ताईं पहुचंदा रहंदा त जीअं असांखे अहसासु थिए त अव्हां सॼण असां सां गॾु आहियो। मोहतरम फज़ल साईं, अव्हां जो हसन ना है हुसैन वटि बेली न बानो, साणे शहज़ादनि जो आहे आगाहूं। लतीफ़ साईं जूं सिटरूं पहुतियूं आहिनि पर मुकमल मैसेज न खोलण जे करे माज़रत ख़्वाह आहियूं। रुस्तम अली सारियो असां सां गॾु आहे। रुस्तम साईं, अव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, वॾा वड़। शहबाज़ अली शोरो लिखे थो त सिटरन सा सारी अलिफ जंहिंजे अॻ में नाहक निहारी पनाह ॿिया पिरिन लए। सुभान अल्लाह, वाह वाह मुर्शिद लतीफ़ साईं, अव्हां जो आफ़ाक़ी पैगाम। अलीगुल सारियो ॻोठ बिंडी, मुंहिंजो ॻोठाई, मुंहिंजो अज़ीज़, मुंहिंजो हमदर्द, चवे थो साईं महिरबानी अव्हां जी असांखे प्रोग्राम में यादि करण जी। अलीगुल साईं, महिरबानी नाहे अव्हां पंहिंजो वक़्तु कढी हिन हेॾे तारीख़ी प्रोग्राम में हिन पल जॾहिं नेण निंड जे लाइ आता हुजनि ऐं अव्हां कुझु पल कढी के मुहबत भरियूं ॻाल्हियूं अल्लाह ताला जे ज़िक्र जूं, हुज़ूर जे शान जूं ऐं संदन आले अतहार ऐं असांजे सिंध जे बुज़ुर्गाने दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ वक़्तु कढो था त मुंहिंजो हक़ पुॼे थो त अव्हां सॼणनि जो थोराइतो थियां। जहांगीर सारियो असां सां गॾु आहे, लिखे थो तमामु बहितरीन। असांजो दोस्त अली अकबर मुगैरी लिखे थो हुर हली आयो माझी मर्दानो, आहियां आशिक़ आग जो पतंग परवानो, मन राज़ी थिए रसूल रब जो नबी तो नानो, ही सिर समानो तो घोट मथां ई घोरियां। जमालदीन भलाई सभिनी ॿुधंदड़ दोस्तनि खे सऊदी अरब मां सलाम चई रहियो आहे।
सजण साईं, हलूं था पंहिंजे मौज़ू ऐं कचहरीअ जी तरफ़। ई ताज़ो पैगाम पहुतो आहे ज़ुल्फ़कार अली नूहाणीअ जो। लिखनि था त साईं, अॼु न उताकुन में तालिब तंवारीन आदेसियूं थी विया, मड़ियूं मूं मारीन जेके जीअ खे जीआरीन से लाहूती लॾे विया। सजण वांजूं महिरबानियूं। ज़िक्र हली रहियो आहे शहीद जो, ऐं मूं कोशिशि कई आहे तव्हां सजण जॾहिं हेतिरो वक़्तु कढी, टाइम कढी, पंहिंजो ख़र्च करे हिन प्रोग्राम में शामिलु रहो था, त मां अव्हां ताईं अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ो पैगाम ऐं घटि में घटि अहिड़ी ॼाण पहुचायां जो अव्हां जो वक़्तु ज़ाया न रहे। शहीद जो रुतबो ही हिकु अज़ीम फ़लसफ़ो आहे। शहीद खे अल्लाह ताला केतिरनि ई रुतबनि सां नवाज़ियो आहे, जीअं संदसि इज़त ऐं मक़ाम खे बहितर नमूने सम्झी सघिजे। शहीद जा कुझु दर्जा ही बि आहिनि त शहीद खे नबीअ सां बेहद क़ुर्ब हासिल आहे, उन करे जो पैगंबर जी निंड सां वुज़ू नथो टुटे ऐं शहीद जे मौत सां गुस्ल नथो टुटे। नबी विसाल खां बाद उनखे रिज़्क़ ॾिनो वञे थो त शहीद खे बि रिज़्क़ मिले थो। उनखां सवाइ शहीद खां क़ब्र जो पुछाणो माफ़ आहे। शहीद जे जिस्म खे ज़मीन नाहे खाईंदी त नबीअनि जे जिस्म खे बि ज़मीन नाहे खाईंदी। शहीद मौत खां पहिरियां ई जन्नत खे ॾिसंदो आहे। शहीद गुनाहनि खां ईअं पाक थिए थो ॼण ताज़ो माउ खेसि ॼणियो हुजे। शहीद क़यामत दिहाड़े आम गुनहगारनि जी शफ़ाअत कराईंदो। शहीद जो अमल ऐं रिज़्क़ क़यामत ताईं जारी रहंदो। शहीद क़यामत जे ॾींहुं ख़ौफ़ ऐं ख़तरे खां महफ़ूज़ हूंदो। सजण साईं, उहो शहीद थिए थो छो थो थिए, इन जो कारण छा आहे, सबबु छा आहे? असांजे आलिमनि रहनुमाई कंदे असांखे इन बाबति बि घणो कुझु ॿुधायो आहे। जंग जे मैदान में लड़ाई दौरान शहीद हर तरह सां ज़ख़्मी थिए थो। कॾहिं तीर, कॾहिं तलवार, कॾहिं गोली, कॾहिं बम ऐं कॾहिं खंजर सां ज़ख़्म थींदा आहिनि। इन दौरान कॾहिं जिस्म जा टुकड़ा उॾामी वेंदा आहिनि त कॾहिं जिस्म मां रत जा फुहारा निकिरंदा आहिनि ऐं कॾहिं सिर धड़ खां धार थी वेंदो आहे, जंहिंखे ॾिसी ज़ाहिरी तरह ईअं सम्झ में ईंदो आहे त उनखे निहायत तकलीफ़ ऐं सूर थींदो हूंदो। मगर हक़ीक़त उन जी उबतड़ आहे त उनखे मामूली तकलीफ़ सां गॾु ज़ख़्मनि जो बि सूर या तकलीफ़ महसूस न थींदी आहे। उन जो दलील कलाम इलाही जी सूरह यूसुफ़ में मौजूदु आहे त मिस्र जे औरतुनि हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो हुस्न ॾिसी मेवनि बजाए हथनि जूं आङुरियूं वढे छॾियूं ऐं उन्हनि खे आङुरियूं वढजण जी बि ख़बर कान पई ऐं नई खेनि का तकलीफ़ महसूस कयऊं। अल्लाह ताला उन्हनि जी शाहिदी क़ुरान करीम में ॾिनी। उन्हनि फरमायो, चयो हो, अल्लाह जो फ़रमान आहे, वक़त्तअना ऐदियहुन्न वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। ही सुणो यूसुफ़ को इंसान न, पर ही को सुणो अल्लाह ताला जो मलाइक आहे। इन वञा पतो पवे थो त जॾहिं हज़रत यूसुफ़ सुहिणो मलाइक जी तशबीह क़ुरान उनखे इंसाननि सां बराबरी नथो ॾिए त मुरसलनि जो सरदार नबी नामदार असां अवां जहिड़ो कीअं थो थी सघे।
त अहिड़ी तरह शहीद खे शहादत वक़्तु रब्बुल आलमीन पंहिंजो जलवो पसाईंदो आहे, जंहिं सबबु कुसण में तकलीफ़ थियण बजाए करार ईंदो आहे। हिकु ॿी रवायत में आहे त शहीद खे शहादत वक़्तु एतिरी तकलीफ़ थिए थी ॼण किविल यानी कील चक हयो हुजे। सुभान अल्लाह, इहो ई सबबु आहे जो अल्लाह ताला फरमायो वला किला तशुरून, अव्हांखे शऊर नाहे जो मुंहिंजे शहीद खे परखे सघो ऐं उन जी ज़िंदगी खे सम्झी सघो। दुनिया जे बेशुमार नेमतुनि मां इंसान लुत्फ़ अंदोज़ थिए थो, कंहिं शइ जे खाइण सां, कंहिंजे पीअण सां, कंहिंजी ख़ुशबू सां, त कंहिं आवाज़ ॿुधण सां मज़ो माणे थो। अहिड़ी रीति खोड़ सारियूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जिन मां लुत्फ़ अंदोज़ थियण ऐं दिलि तोड़े दिमाग़ ऐं रूह खे तसल्ली पहुचाइण मुमकिन आहे, मगर मोमिन बाने खे जेका शहीद थियण महिल लज़्ज़त हासिल थिए थी, उन अॻियां दुनिया जूं समूरियूं लज़्ज़तूं का बि हैसियत नथियूं रखनि। दुनियावी लज़्ज़तूं ऐं मज़ा पंहिंजी जाइ ते, पर जन्नत जूं लज़्ज़तूं ऐं मज़ा बि उन अॻियां का हैसियत नथा रखनि। शहादत जी लज़्ज़त खे हू अञा बि वधीक तरजीह ॾिए थो। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त जन्नत में दाख़िल थियण बैदि को बि जन्नती उतां जे नेमतुनि खे छॾे दुनिया में अचणु पसंदि न कंदो, मगर हा शहीद तमन्ना कंदो त हू दुनिया में वरी बि मोटी वञे ऐं जंग जे मैदान में बार बार क़त्ल कयो वञे, छो त जेको शहीद थियण में मज़ो आहे, ख़ुदा जी राह में सिर ॾियण में मज़ो आहे, उहो जन्नत जे कंहिं बि मंज़र में मज़ो नाहे। सजण साईं, क़ुरान करीम ऐं हदीस जी रूह जो फरमायो त शहीद ज़िंदह आहे। हाणे सोचणो इहो आहे त उन शहीद खे कहिड़ी ज़िंदगी मिले थी। यादि रखो त इंसान में ॿ रूह आहिनि, हिकु रूह सुल्तानी जंहिंजो घर दिलि आहे ऐं उन सां ज़िंदगी क़ाइमु आहे, ऐं ॿियो रूह हैवानी जंहिंजो वास्तो दिमाग़ सां आहे, जंहिंसां होश व हवास बरक़रार रहंदा आहिनि। सजन साईं, हैवानी रूह निंड करण वक़्तु निकिरी वञे थो ऐं सुल्तानी रूह मौत वक़्तु निकिरे थो। जॾहिं इंसान निंड करे थो त हैवानी रूह जिस्म मां निकिरी दुनिया जो सैर करे थो, जंहिंखे ख्वाब सॾियो वेंदो आहे। उन सैर दौरान उन जो ताल्लुक़ जिस्म सां रहे थो। जीअं ई कंहिं जाॻायो या जिस्म सां हरकत कई त उन ई महल रूह खे ख़बर पइजी वञे थी ऐं उहो हैवानी रूह जिस्म में वापसि अचे थो ऐं निंड वारो माण्हू निंड मां सुजाॻ थिए थो। साॻी तरह सुल्तानी रूह जो ताल्लुक़ बि जिस्म सां रहे थो। मालूम थियो त मौत नई रूह जे फ़ना थियण जो नालो आहे, नई जिस्म जे। मौत सिर्फ़ु रूह जो ताल्लुक़ कमज़ोर थियण जो नालो आहे। जॾहिं त शहीद जी ज़िंदगी आम माण्हूअ खां शानदार ऐं ख़ुदा जी रज़ा सां ताल्लुक़ रखे थी, उन करे उनखे दुनियावी ऐं अबदी ॿई हयातूं रब काइनात जे तरफ़ां अता कयूं वञनि थियूं। सजण साईं, अव्हां जा नीह भरिया न्यापा सिक भरिया सलाम पहुची रहिया आहिनि। मां थोराइतो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके मुंहिंजे हिन प्रोग्राम खे हिन पल ॿुधी रहिया आहिनि ऐं ॿुधी करे पंहिंजे ईमान खे ताज़गी बख़्शे रहिया आहिनि, छो त अॼोको प्रोग्राम मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़े शहज़ादे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत यादि ॾियारींदड़ मुहर्रम शरीफ़, हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म जी शहादत यादि ॾियारींदड़ मुहर्रम शरीफ़ ऐं उन सां गॾोगॾु असांजे सिंध जो सूरमो शहीद हज़रत मखदूम बिलाल जी शहादत यादि ॾियारींदड़ असांजो ही मुहर्रम शरीफ़ जो महीनो। असांजो दोस्त अली गुल सारियो ॻोठ बिंडी मोहन जो दड़ो ज़िले लाड़काणे तालुके डोकरी खां लिखनि था, साईं अव्हांखे मुबारक पेश करियूं था हिन ख़ूबसूरत प्रोग्राम ते। असांजो दोस्त हाजी वहीद अली कसर भले पार मां असां सां गॾु आहे ऐं ज़ुल्फ़कार अली नूहाणी साईं अली अकबर खे भलीकार सिक भरियो सलाम चवनि था। जमालुद्दीन भलाई अव्हां जा वॾा वड़ लिखनि था त सभु दोस्त टाइम कढी प्रोग्राम जिद्दे मां ॿुधी रहिया आहिनि। सजण अव्हां जा अहसान वॾा वड़, मां इहे ई सिटरूं अव्हां जे नाम अर्पियां थो त थोरा मथोरा मूं ते मारवड़नि जा थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा भलायूं ऐं भेरा ऐं घणे ॻणींदुसि केतिरा। रोज़ जे मामूल मुताबिक़ असांजा मोहसिन हमदर्द दोस्त लोक अदब जदीद अदब जा पारखू पीर जी सरहंदी असांखे ॿुधनि पिया, सलाम चवनि था। साईं अव्हां जी वॾी महिरबानी, वॾा वड़ रोज़ वांगुरु अॼु बि अव्हां नींहं जा नियापा सिक भरिया सलाम असां ताईं पहुचाए असां सां गॾु हुजण जो अहसासु ॾियारियो आहे। शहबाज़ शोरो लिखनि था, लतीफ़ साईं जो वंड वंडिनि था त कयो मुताले मूं हू जो वरक विसाल जो, तंहिं में तूं ई तूं ॿी लात न लहज़े जेतिरी। शहबाज़ अली अव्हां जा कुर्ब। ज़ुल्फ़कार साईं अव्हां जी फरमाइश इंशाअल्लाह असां ज़रूरु पूरी करण जे मूड में आहियूं ऐं अव्हां जी फरमाइश अव्हां जे समाअतुनि ताईं ज़रूरु पहुचाइबी ऐं अव्हां असांजे मोहतरम दोस्त जमालुद्दीन जे आवाज़ में ॿुधणु चाहियो था तमामु बहितरीन ख़ूबसूरत कसीदो शरीफ़। सजण साईं मुहर्रम मोटी आयो आया तां न इमाम, मदीने जा जाम मौला मूसी मेड़ीअ। इन मुहर्रम शरीफ़ जे हवाले सां अचो त ही कसीदो शरीफ़ असांजो जिद्दे खां मोहतरम दोस्त सना ख़्वां मोहतरम जमालुद्दीन भलाई उन जे आवाज़ में ॿुधूं ऐं उन्हीअ खां पोइ हिन मुख़्तसिर वक़्त में अव्हांखे हज़रत शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ जी तहक़ीक़ी ऐं तफ़सीली ॼाण ॾियण जी कोशिशि कबी। अचो त मोहतरम जमालुद्दीन जे आवाज़ में ही ख़ूबसूरत तमामु बहितरीन कसीदो ॿुधूं। अचने पर पाणा अञा कोन आया, साॻिया महरम सगोरा बि थियनि पर पाणा अञा कोन आया। मुदूं मोटी दुनिया में अचने पर पाणा अञा कोन आया। यकी मारने कई मोकिलाणी छॾे छाखों वचन विया गाणी। यकी मारने कई मोकिलाणी छॾे छाखों वचन विया गाणी। अखियूं दर्द ने भरियूं तक ॾिसने पर पाणा अञा कोन आया। अखियूं दर्द ने भरियूं तक ॾिसने
पर पाणा अञा कोन आया मुदू मोटी दुनिया में अचने पर पाणा अञा कोन आया साॻिया महरम सगोरा बि थियनि पर पाणा अञा कोन आया रहियो कोई न कंहिंसां वञा मां बगा फेरा वेहा कीअं अञा मां रहियो कोई न कंहिंसां वञा मां बगा फेरा वेहा कीअं अञा मां सिज साॻिया था उभिरनि लहनि पर पाणा अञा कोन आया मुदू मोटी दुनिया में अचने पर पाणा अञा कोन आया सुभान अल्लाह मुदू मोटी दुनिया में अचन पर अबाणा अञा कोन आया। यकीनन ही हो असांजे मोहतरम दोस्त सिक उकीर मुहब्बत प्यार ऐं पाबो रखण वारे जमालदीन जो आवाज़। सजन साईं हाणे हलूं था असली मौज़ू जी तरफ़ उनवान जी तरफ़। मूंखे उमेद आहे तव्हां सजण अवां साथी अॼोकी हिन लोक अदब कचहरीअ जे अंदरि शहादत जे मुकमल हक़ीक़ी फ़लसफ़े खां ज़रूरु वाक़िफ़ थिया हूंदा। असांजो दोस्त काज़ी ख़ादिम हुसैन पल असां सां हिन पल हिन कचहरी में गॾु आहे। ज़ुल्फ़कार अली चवे थो माशाअल्लाह। असांजो मोहतरम दोस्त साईं फज़ल सुमरो लतीफ़ साईं जो वंड वंडिन पिया त हसन मीर हुसैन खे रुनो टिन टोलनि घर माण्हूए झंग मिरुए उभ में मलाइकनि पखियुनि पाण पछाड़ियो त लॾियो हो त वञनि अला शहज़ादनि सोभूं ॾींहं सचा धणी। फज़ल साईं अवां ही जेको लतीफ़ साईं जो सुर केॾारे मंझां बैत मोकिलियो आहे इन बैत ते हिकु मुंहिंजी राय तजवीज़ आहे त हिन बैत में लतीफ़ साईं ज़िकिर त चइनि टोलनि जो कयो आहे छो त घर माण्हूए हिकु माण्हू झंग मिरुए ॿियो झंग जा जानवर उभ में मलकनि टियों आहे उभ जा मलाइक पखियुनि पाण पछाड़ियो ही चौथी जमायत आहे जेकी रोअनि पिया त लॾियो हो त वञनि। इन जे करे मुंहिंजी सम्झ में शाह जो गंज असांजे मोहतरम दोस्त मोहम्मद क़ासिम राहिमो तरतीब ॾिनो आहे ऐं उन में इन लफ़्ज़ जो वाधारो कयो आहे त हसन मीर हुसैन खे रुनो चइनि टोलनि। सजन साईं हर दौर में हक़ परस्तनि ते इम्तिहान ऐं आज़माइशूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। हक़ ऐं बातिल जी परख का ॾुखी ॻाल्हि नाहे पर लालच इंसान खे अहिड़ो त अंधो बनाए छॾे थी जो हुनखे न दीन जी ख़बर रहे थी न धर्म जी
न चङे जी न बुरे जी तमीज़ रहे थी। तारीख़ूं पढ़ी ॾिसबियूं त हर दौर में उलमाए सूए दीन जो ग़लति इस्तेमालु कंदे केतिरनि नेक दिल दरवेशनि ते वाजिबुल क़त्ल जूं फ़तवाऊं जारी कयूं ऐं उहे हक़ जा राही शरीयत मुहम्मदी जो पास रखंदे शहादत जो जाम नोश कंदा विया। मंसूर शम्स तबरेज़ी, शाह इनायत शहीद ऐं मख़दूम बिलावल रहमतुल्लाह अलैह अहिड़ियुनि साज़िशुनि जो निशानो बणिया रहिया। हज़रत शहीद मख़दूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी ते हिकु नज़र विझण सां मालूम थिए थो त हिन बुज़ुर्ग जो खून नाहक वहायो वियो हो। मख़दूम बिलाल ज़ात जो समो हो। संदसि वालिद जो नालो मख़दूम हसन हो। मख़दूम बिलाल दादू ज़िले जे हिकु ॻोठ टलटी में ऐं हींअर उहो ॻोठु ज़िले जामशोरे जो हिसो बणियलु आहे। उन ॻोठ टलटी में 4 रबीउल अव्वल 856 हिजरी मुताबिक़ 16 जून 1451 ते पैदा थियो। मख़दूम बिलावल जो ॾाॾो मख़दूम मोहम्मद इदरीस समो लस ॿेले जो हाकिम हो। मख़दूम बिलावल बादशाही माहौल में निपजण जे बावजूदु सादो हो। दुनियावी मामलनि ॾांहुं संदसि तवजह घटि रहंदो हो। दीनी तइलीम ऐं इबादत जो शौक़ु घणो हूंदो हुअसि। शुरूआती तइलीम सैयद शहाबुद्दीन शाह जे मदरसे में सैयद नूर हुसैन शाह बुखारी वटि हासिलु कयईं, जंहिंमें नाज़रा क़ुरान ऐं फ़िक़्ह जा किताब पढ़ण सां गॾु अरबी फ़ारसी इल्म जी तइलीम हासिलु कयईं। संदसि ज़हानत जे करे मख़दूम बिलावल काफ़ी किताब बरज़ुबान यादि कया, उन्हनि जो हाफ़िज़ बणिजी वियो। उन करे संदसि उस्ताद ऐं समूरा तालिब इल्म खेसि इज़त ऐं क़द्र जी निगाह सां ॾिसंदा हुआ। पाण जॾहिं वॾो थियो त कोर को कमु अख़्तियार कयईं। उन ज़माने में उन्हीअ कम जो वॾो क़द्रु हो। ख़ुदा जो सभु कुझु हूंदे बि हॾनि जे पोरिये खे तरजीह ॾिनई ऐं पंहिंजे कोर के पोरिये मां गुज़रान कंदो हो। उन्हीअ नेक किर्त खे भलारे भिट धणी बि साराहियो आहे त हलो हलो कोरिए नाज़ुक जनी नींहं, ॻंढीन रातो ॾींहुं छिनण मूर मसिखिया। हलो हलो कोरिए जिते नींहं उछल, न का झल न पल, हर का पसे पिरीअ खे। मख़दूम साहब जा वॾा असुल ठट्टे जा रहवासी हुआ, पर पोइ बाग़बान लॻ सेवण में अची रहिया। उन वक़्तु मख़दूम दानियाल नाले हिकु अल्लाह लोक दरवेश बाग़बान में रहंदो हो। मख़दूम दानियाल मख़दूम साहब जी सोहबत में घणो ईंदो हो ऐं मख़दूम जो मुतक़िद बणिजी चुको हो। हिकु ॾींहुं मख़दूम साहब पंहिंजे कम में मशग़ूल हुयो ऐं मख़दूम दानियाल बि संदसि भरिसां वेठो हो त सैयद हैदर शाह नाले हिकु साइल काफ़िले समेत अची निकितो। मख़दूम साहब आॾाणे मां निकिरी संदसि इस्तक़बाल कयो ऐं मख़दूम दानियाल खे महिमाननि जी रहाइश लाइ अलॻि जाइ ठाहिण जो हुकुम कयो ऐं महिमाननि खे रहण लाइ रहाइशगाह ते वठी वियो। मामूल मुताबिक़ खाधे जो बि इंतज़ाम कयूं। मख़दूम साहब वॾियूं देगूं तयारु कराए खणाए आयो।
सजण साईं, ॾिसो त बुज़ुर्गान दीन अलाह जे वलीअनि जी करामत में केॾो न कमाल आहे ऐं उन्हनि जे दरगाहुनि जो जेको नंगर आहे, उन दरगाह वारे नंगर में केतिरो फैज़, केतिरी करामत, केतिरो दीनी, दुनियावी ऐं आख़िरत जो फ़ाइदो आहे। मखदूम साहब वॾियूं देगूं तयारु कराए खणाए आयो। हिक में ताहिरी ऐं ॿीअ में कणिक जो ॾारो हुयो। चवनि था त जन ताहिरी भत खाधो, उन्हनि जी क़िस्मत में बि ख़ुदा परस्ती ऐं दुनियादारी लिखिजी वई, ऐं जन ॾारो खाधो तन खे कमालियत ऐं बुज़ुर्गी हासिल थी वई, यानी उहे वक़्त जा कामिल वली बणिया। सुभान अल्लाह। उन वक़्तु मखदूम दानियाल शेख भिरकिण ऐं हज़रत मोहतरम साईं हैदर शाह ॾारो खाधो ऐं साहिब करामत बणिजी विया। इहा ख़बर ठटे जे मीरा मोहम्मद जौनपुरी खे पई, सो साड़ वचां अची मखदूम साहब जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण लॻो। आख़िर मखदूम साहब सां मुलाक़ात करण जे ख़्याल सां दरियाही सफ़र कयाई ऐं ॿेड़ीअ ते चढ़ी रवानो थियो। ॿेड़ी ते रहंदो इबादत जे नाज़ ते हीअं चवंदो थी आयो, ए बुज़ुर्गो, मुंहिंजी ॿेड़ी जी रस्सी छिकींदा हलो। इहो ॿुधी हर बुज़ुर्ग पंहिंजी हद में रस्सी छिके खे सग भरो कंदा आया। सन वटि हैदर शाह जी हद हुई ऐं मखदूम साहब जो मुरीद हुयो। उन रस्सी छिकण गवारा न कई। उन ते कावड़ मां मीरा मोहम्मद जौनपुरी लही अॻिते वधियो। जॾहिं मीरा मोहम्मद जौनपुरी लही अॻिते वधियो त शाह हैदर हिकु जुतीअ जो पादर लाहे ॿेड़ीअ में उछलायो ऐं चयाईं, ही मुंहिंजे पीर जो जूतो आहे, उन जी नलैन आहे, उन्हीअ जे पेरनि में पातल चपल आहे। जे ॿेड़ीअ में उहा चपल, उहा नलैन या उहा जुती ऊंधी थी पई तव्हां ग़रक़ थी वेंदव, ऐं सौ सिधो जेकॾहिं उहा चपल पवे थी त ॿेड़ी ग़रक़ थी वेंदी। उन ते मीरा मोहम्मद वापसि मोटी आयो। हाणे मीरा मोहम्मद पको इरादो कयो त मखदूम बिलावल खे माराए छॾे। ठटे जा हुक्मरान मीरा मोहम्मद जे असर में हुया। उन खां अॻु हिकु तारीख़ी तज़किरो ईअं बि लिखिजे थो त ॼाम फ़िरोज़ जे ज़माने में 914 हिजरी ऐं 927 हिजरी में जॾहिं मिर्ज़ा शाह बेग अरगून 927-928 हिजरी दौरान सिंध ते काह करे बाग़बान वटां लांघाऊ थियो त मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह ऐं संदसि मुरीदनि क़ौमी ग़ैरत वचां बिलावली तहरीक जो बुनियाद आणींदे मथसि हमिलो कयो, पर शाह बेग सिर बचाए भॼी वियो ऐं ठटे में वञी ॼाम फ़िरोज़ खां हिकु मुआहिदे तहत सेवण जो इलाइक़ो हथु कयो ऐं टलटी वेझो अची सरंदी वारनि माण्हुनि खे सॾाए पंहिंजी बैयत वठणु शुरू कयाईं। माण्हुनि बैयत करण खां इनकार कयो ऐं किन माण्हुनि शाह बेग खे ॿुधायो त मखदूम बिलावल माण्हुनि खे मनह करे रहियो आहे। शायदि उहे सबब आहिनि जिन जे करे मखदूम साहब ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाया विया ऐं हिकु मोचीअ खां जुती तयारु कराई वई, जंहिंमें पाक वरक़, क़ुरान करीम जा वरक़, कलाम इलाही जा वरक़ उन में अंदरि सिबिया विया ऐं उहा जुती मखदूम साहब खे नज़राने तौरु ॾिनी वई, पर मखदूम साहब उहा जुती पेरनि में कॾहिं बि न पाती हुई। आख़िर कूड़ा गवाह करे मखदूम साहब ते इल्ज़ाम हयो वियो ऐं आलिमनि खां बेहुरमती जे ॾोह में मौत जी सज़ा जी फ़तवा सादिर कराई वई ऐं खेसि घाणे में पीड़ाइण जो हुकुम ॾिनो वियो। मखदूम साहब खे वक़्त जे काज़ी सफ़ाई में कुझु चवण लाइ चयो त मखदूम साहब फ़रमायो, मां कुझु बि चवणु नथो चाहियां ऐं अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां।
उन खां बाद जिस्म खे लोहे घाणे में पेरनि खां वठी पीढ़े कबाब मिसिल कयो वियो। संदसि मुरीदनि ऐं मोतक़िदनि संदसि खून ऐं गोश्त खे हिकु मिटी में विझी मौजूद जाइ ते दफ़न कयो ऐं उहा शहादत जी तारीख़ अॼोकी तारीख़ 1 मुहर्रम ऐं उन वक़्तु सन 929 हुयो। शहीद मखदूम बिलाल अमर बणिजी वियो ऐं दुश्मन नेस्तो नाबूद थी विया। मखदूम जी अॼु बि रूहानी हुक्मरानी क़ाइमु ऐं दाइमु आहे ऐं माह पहिरियों जुमो एहतराम सां मल्हायो वेंदो आहे ऐं हिकु अजीब रवायत जेका अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइणु चाहियां थो। उहा रवायत इहा आहे त जॾहिं मखदूम बिलावल खे शहीद करण जी साज़िश कई वई ऐं मोचीअ खे अहिड़ी जुती तयारु करण लाइ चयो वियो जंहिंमें पाक वर्क क़ुर करीम जा रखिया विया हुआ, उहो कमबख़्त मोची जॾहिं जुती खणी मखदूम साहब जन खे तोहफ़े में ॾियण लाइ अची रहियो हो त मखदूम साहब उथी उन जो इस्तक़बाल कयो। माण्हुनि ॾिठो त हिकु मोची अची रहियो हो, उन जे हथ में जुती हुई। उहा साईं जन खे पेश कई। मखदूम साहब जन उन मोचीअ खे औज़ार खणी अचण जो चयो। मोची औज़ार खणी आयो। मखदूम साहब जन उन्हनि औज़ारनि खे ग़ुस्ल ॾियण लाइ चयो। औज़ार पाणीअ सां पाक कया विया ऐं उन जुतीअ खे खोलराए वर्क कढिया विया ऐं उन चमड़े मां टोपी ठहिराई वई जेका मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जन मखदूम साहड़ जेको संदन ख़लीफ़नि मां हो उन खे ॾिनी हुई। हिन वाक़े खां अॻु कुझु मुल्ला मखदूम साहब वटि आया त जेको शख़्स पाक वर्क जुती में रखे ऐं जुती पाए त उनखे कहिड़ी सज़ा ॾिजे। मखदूम साहब जन फरमायो त अहिड़े गुस्ताख़ खे लोहे घाणे में पीढ़ाइजे। मुलनि इसरार कयो त उहा फ़तवा पंहिंजे हथनि मुबारकनि सां लिखी ॾियो। मखदूम साहब जन लिखी ॾिनी। अॻियां हली जॾहिं संदसि ख़िलाफ़ फ़तवा जारी कई वई त मखदूम साहब जन ख़ुदा जी रज़ा सम्झंदे पंहिंजे बचाव में कुझु बि न चयो ऐं शहादत क़बूल कयाऊं ऐं खेनि काज़ी काज़न जे हुकुम ते लोहे घाणे में पीड़ायो वियो। जॾहिं खेनि पीड़ियो पिए वियो त अवल पाण रुनाऊं पोइ मुस्करायाऊं। मौजूद फ़क़ीरनि आशिक़नि ख़ादिमनि ग़ुलामनि अर्ज़ु कयो त छा ॻाल्हि आहे जो अव्हां पहिरीं रुना ऐं पोइ खिली मुस्कराए रहिया आहियो। उन ते फ़रमायाऊं त अवल ग़ैब जा परदा हुया, सोचुमि ही जान जो नज़रानो ख़ुदावंद ताला हक़ीक़ी रब जी दरबार में पेश कयो अथमि, क़बूल पियो अलाए न। ऐं जॾहिं पक पई त क़बूल थी वियो त ख़ुशी महसूस थी। मखदूम साहब सिंध ते धारियुनि जी हुक्मरानी जो मुखालिफ़ हो। मीरा मोहम्मद जौनपुरी फितनो बर्पा करण पे चाहियो, लेकिन उलमा उन वक़्तु मखदूम बिलाल जो साथ न ॾिनो ऐं हुक्मराननि जे दबदबे खां डिॼी विया। मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी क़ुर्बानी इश्क जी क़ुर्बानी हुई। धरतीअ जी बका सिंध जे बका लाइ क़ुर्बानी हुई। मखदूम बिलाल शहीद जी मज़ार दादू ज़िले जे ॻोठ मखदूम बिलावल में आहे, जेको दादू खां अटकल 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते उत्तर तरफ़ इंडस हाईवे सां वाक़िअ आहे। संदसि मज़ार ते हर महीने माह पहिरियों जुमो लॻंदो आहे। मखदूम बिलाल जी मज़ार दादू तालके में बाग़बान में आहे, जंहिं ते कंडी ॻोठ जे मोहम्मद बख़्श वल्द अल्लाह बख़्श पंवर 1990 में आलीशान मक़बरो तमीर करायो आहे।
साल 1995 में पंवर साहब शीशे जो कम बि मुकमल करायो। इन खां अॻु साल 1928 में लाड़काणे जे महबूब ख़ान वल्द अल्लाह बख़्श ख़ान वॻण हिते हिकु ख़ूबसूरत मस्जिद ठहिराई जा अञा सही सलामत बीठी आहे। मखदूम साहब जे अक़ीदतमंद मखदूम दानियाल 912 हिजरी में वफ़ात कई, जंहिंजो मक़बरो उत्तर में मखदूम बिलाल जे कुझु विखुनि ते मौजूदु आहे। हीअ अॾावत बि ताज़े दौर में थी आहे। सजण साईं, मां अव्हांजो थोराए थो अव्हां मूंसां गॾु हुजण जो अहसासु ॾियारे रहिया आहियो। मां थोराए थो आहियां अयाज़ शोरे जो, जेके हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि। शहादत जो फ़लसफ़ो ऐं ख़ासि तौरु शहीद मखदूम बिलाल जी शहादत जो ज़िक्र ॿुधी रहिया आहिनि। लिखनि था, साईं ज़बरदस्त, अल्लाह पाक अव्हांखे सलामत रखे ऐं कामयाबी जा रस्ता आसान फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। असांजो मोहतरम तइलीमदान, बहितरीन दोस्त, मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जो तमामु हद दर्जे खां बि वधीक ॾाहो, पारखू ऐं आशिक़ साईं फज़ल सुमरो फ़रमाए थो, लिखे थो त हलो हलो कोरीअं जिते नींहं उछल, न का झल न पल, सभु को पसे पिरीअं खे। यकीनन इन में को बि शक न आहे। शहबाज़ अली शोरो लिखे थो, दोस्त कोहाए दादला मुंहुं बि माराए। शहबाज़ साईं, अव्हांजे इन सिटुनि खे मां पंहिंजे तरफ़ां मुकमल कंदो हलां। दोस्त कोहाए दादला मुंहुं बि माराए, ख़ासनि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए। अल्लाहु समद बेनियाज़ सा करे जा चाहे, इन्हीअ मंझि आहे का उनी ॻाल्हि इसरार जी। मोहतरम साईं, रेडियो पाकिस्तान जी तमामु वॾी शख़्सियत, असांजा मोहसिन हमदर्द मोहतरम साईं इलाही बख़्श बांबण साहब, पाण प्रोग्राम प्रोड्यूसर, प्रोग्राम मेज़बान, प्रोग्राम डायरेक्टर ऐं प्रोग्राम मैनेजर, रेडियो पाकिस्तान हैदराबाद, खैरपुर, मिठी मुख़्तलिफ़ रेडियो तां रहिया। उन्हनि जो ख़िदमतूं लोक अदब कचहरी खे पाण वॾो वक़्तु ॾिनो। साईं, अव्हांजा वॾा वड़ जो मूं नाचीज़ जे हिन आलमी उताक सोशल मीडिया जे मुख़्तसर पुरवकार मोहब्बत भरी महफ़िल में अव्हां शरीक थिया ऐं मूंखे क़ुर्बतुनि मुहबतुनि जो दाद ॾिनो। इलाही बख़्श बांबण साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। असांजा मोहतरम दोस्त उस्ताद साईं अब्दुल गफ़ार भलाई चवनि था, साईं सलाम। साईं वालेकुम अस्सलाम। साईं ज़बरदस्त प्रोग्राम जस आहे तव्हांखे। ग़ुलाम नबी गब्बोल असांखे ॿुधनि पिया। शहबाज़ अली शोरो चवे थो त बहितरीन मौज़ू साईं, ॾाढो सुकून सां ॿुधूं पिया। साईं इलाही बख़्श बांबण साहब, मां दिलि जे उथाह गहराइनि सां अव्हांजो थोराइतो आहियां। मूं जहिड़े नाचीज़, ना अहल, कम इल्म, कम अकुल, ॾात ऐं ॾाहप न हुअण जे बावजूदु मां कोशिशि करियां पियो त असांजो क़दीम अदब, लोक अदब, जेको असांजे रीतुनि, रस्मुनि, रहणियुनि कहणियुनि, इल्म अदब ऐं माज़ीअ जे तमामु तारीख़ जो दस्तावेज़ आहे, उनखे महफ़ूज़ कजे। अॼु तमामु हिकु वॾी तारीख़ आहे मुहर्रम उल हराम जी। पहिरीं तारीख़ जे हवाले सां मूं शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो ऐं उन खां पहिरीं शहीद ऐं उन जे अज़ीम फ़लसफ़े जो ज़िक्र सॼणनि जे साम्हूं रखियो आहे। मूंखे उमेदु आहे त अव्हां जहिड़ा दोस्त रहनुमाई कंदा त मुंहिंजे इल्म में, अकुल में, ॾात में, ॾाहप में अञा बि वाधारो ईंदो। अव्हां सभिनी सॼणनि जा वॾा वड़, लख लाइक, किरोड़ हा कुर्ब।
यकीनन इन सरचा ऐं परचा जो जॾहिं ज़िक्र कजे थो त इलाहूं आज़ियूं लीला लीलाए जो अथई बि माग मिंथ जो लीलाए लीलाए मलही तां पुण लीलाए ज आसरो मलाहे ज सजण सबा जो घणो। उन सबा जे सजण खे हिन प्यार भरे पहर में हिन पल असीं सतायूं पिया बाॾायूं पिया त जन अज़ीम इंसाननि संदसि राह में सिरनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, पंहिंजे जान जे नज़राननि सां गॾु पंहिंजे बचनि, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे अहल अयाल, कुटुंब ऐं क़बीले खे क़ुर्बान कयो। उन्हनि जे सदके मनराणो असां ते बि राज़ी थी पवे ऐं असांजा बि हिन दुनिया ऐं आख़िरत में ॿेड़ा पार थी पवनि। इन्हीअ ते अॼोकी हिन लोक अदब कचहरी जे ख़ुसूसी प्रोग्राम शहीद मखदूम बिलाल जी ज़िंदगीअ वारे हिन यादगार कचहरी मां अव्हां खां मां मोकिलायां थो। सैयदाबाद कॉलोनी जाम शोरो सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाह जी मरकज़ी आफ़ीस वञा अव्हां सां कुझु पल गॾु रहियुसि। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा, पंहिंजे ख़ासि दुआउनि में यादि कंदा ऐं वेंदे वेंदे इहे इलाहूं इहे आज़ियूं कीअं परचायां तोखे, कीअं रिझायां ॾस कोॾां ॾस कोॾां।
दस कोड़ा दस कोड़ा याथिया मोमिन पाक नमाजी जहमें जाने बात तू थी राजी याथिया मोमिन पाक नमाजी जहमें जाने बात तू थी राजी आ आ आ याथिया मोमिन पाक नमाजी जहमें जाने बात तू थी राजी जामी जोड़ाया ओ जामी जोड़ाया किन्ना असरड़ो निमाया ओ जामी जोड़ाया किन्ना असरड़ो निमाया ओ सरड़ो निमाया दस कोड़ा की छाया तो किया परछाया हो किया रिझाया तो किया परछाया हो किया परछाया दस कोड़ा याथिया हिंदू मां पूजा बुत खाने काशी द्वारे गंगा स्नाने याथिया हिंदू मां पूजा बुत खाने काशी द्वारे गंगा स्नाने आ आ आ याथिया हिंदू पूजा बुत द्वारे गंगा स्नाने जनियो पाया किन्ना तिलक लगाया हो जनियो पाया किन्ना तिलक लगाया हो तिलक लगाया दस कोड़ा किया रिझाया तो किया परछाया ओ किया रिझाया तो किया परछाया ओ किया परछाया दस कोड़ा याथिया नाचू पाया पेशवाजी ठुक्कड़ धमचरा साजी आवाजी याथिया नाचू पाया पेशवाजी ठुक्कड़ धमचरा साजी आवाजी आ आ आ याथिया नाचू पाया पेशवाजी ठुक्कड़ धमचरा साजी आवाजी फेरड़ी पाया किन्ना छेर चमकाया ओ फेरड़ी पाया किन्ना छेर चमकाया ओ छेर चमकाया दस कोड़ा की रिझाया तो किया परछाया ओ किया रिझाया तो किया परछाया ओ किया परछाया दस कोड़ा अच्युत प्यारल करियूं पर जाओ सान सिलेमान जे
करियूं परचाओ साण सुलेमान जे करियूं सरचाओ आ आ आ अच त प्यारल करियूं परचाओ साण सुलेमान जे करियूं सरचाओ लाइक नाया हो लाइक नाया पोइ भी तूं जड़ी आया हो लाइक नाया हो लाइक नाया पोइ भी तूं जड़ी आया हो तूं जड़ी आया तूं जड़ी आया दस कीअं रिझाया तोखे कीअं परछाया हो कीअं रिझाया हो कीअं रिझाया तोखे कीअं परछाया हो कीअं रिझाया कीअं परछाया दस